ओम शांति। अजय जी मिली तारीख 31/2024। मेरा मेरा बाप दादा जो होता मीठे मीठे ॿार ऑर्डर करो कि हे भूत ता असां वटि अची न सघंदा आहियो। ऑर्डर करो कि हे भूत तव्हां असां वटि अची न सघंदा आहियो। तव्हां उन्हनि खे डरायो त उहे भॼी वेंदा। त हाणे ऑर्डर करो कोई भी व्यर्थ संकल्प विकल्प आसरी संकल्प आसरी मत आसरी स्वभाव संस्कार असां वटि न अची सघंदा। ये ऑर्डर करो तव्हां उन्हनि खे डिॼायो त उहे भॼी वेंदा। उन्हनि जे वश न थी वञो, अरे मूंखे छा संकल्प थो अचे, ये छो थो अचे। पंहिंजो शक्तिशाली स्वरूप इमर्ज करो। काली जो रूप ॾेखारींदा आहिनि न, असांखे अहिड़ो कालो रूप न ॾेखारिणो आहे, मतिलबु शक्तिशाली रूप ॾेखारिणो आहे न। आसरी स्वभाव संस्कारनि ते शक्तिशाली रूप ॾेखारिणो। प्रश्न आहे, ईश्वर नशे में रहण वारे ॿारनि जे जीवन जी शोभा छा आहे? उत्तर आहे, सर्विस ई उन्हनि जे जीवन जी शोभा आहे। जॾहिं नशो आहे कि असांखे ईश्वरीय लॉटरी मिली आहे त सर्विस जो शौक़ु हुजिणो खपे। परंतु तीर तॾहिं लॻंदो जॾहिं अंदरि कोई बि भूत न हूंदो न। ईश्वरीय सर्विस जो तीर कॾहिं लॻंदो जॾहिं अंदरि कोई बि भूत न हूंदो। प्रश्न, शिव बाबा जो ॿार कहलाइण जे हक़दार केरु आहिनि? शिव बाबा जे ॿार कहलाइण जो हक़दार केरु आहिनि? उत्तर आहे, जेके निश्चय आहे कि भॻवानु असांजो बाप आहे। असां अहिड़े ऊच ते ऊच बाप जा ॿार आहियूं। अहिड़े नशे में रहण वारा लाइक़ु ॿार ई शिव बाबा जो ॿार कहलाइण जे हक़दार आहिनि। अगरि कैरेक्टर ठीकु न, चलन रॉयल्टी जी न, त शिव बाबा जो ॿार न कहलाए सघंदो। अगरि असांजो कैरेक्टर ठीकु न आहे, चलन ठीकु न आहे, त असां शिव बाबा जा ॿार न कहलाईंदासीं। ओम शांति। शिव बाबा यादि आहे, स्वर्ग जी बादशाही यादि आहे। हिते जॾहिं वेंदा आहियो त दिमाग़ में अचिणो खपे कि असां बेहद बाप जा ॿार आहियूं ऐं नित्य बाप खे यादि कंदा आहियूं। यादि करण बग़ैर असां वरसो वठी न सघंदा आहियूं। काथां जो वरसो? काहे जो वरसो? पवित्रता जो वरसो। बिना बाबा जी यादि जे असांखे पवित्रता जो वरसो न मिली सघंदो आहे। त हुन जे लाइ अहिड़ो पुरुषार्थ करिणो खपे, कॾहिं बि कोई विकार जी ॻाल्हि असांजे अॻियां अची न सघंदी आहे। सिर्फ़ु विकार जी बि ॻाल्हि न, हिकु त बाबा चवनि था त उन्हनि जे लाइ असांखे पवित्रता जे वरसे जे लाइ पुरुषार्थ करिणो आहे। कॾहिं बि कोई विकार जी ॻाल्हि असांजे अॻियां अची न सघंदी आहे। सिर्फ़ु विकार जी ॻाल्हि न, हिकु भूत न, परंतु कोई बि भूत असांजे अॻियां अची न सघंदो आहे। अहिड़ो शुद्ध अहंकार रहणो खपे। ॾाढा ऊच ते ऊच भॻवान जा असां ॿार बि आहियूं, त ऊच ते ऊच ठहिरियासीं न। असां ऊच ते ऊच बाप जा ॿार आहियूं त ऊच ते ऊच ठहिरियासीं न। बातचीत चलन केॾी रॉयल हुजणी खपे। बाप चलन सां बाप चलन सां सम्झंदा आहिनि कि त बिल्कुलु वर्थ नॉट अ पेनी आहे। मुंहिंजो ॿार कहलाइण जो बि हक़दार न आहे। लौकिक बाप खे बि न, लाइक़ु ॿार खे ॾिसी अंदरि में ईअं थींदो आहे न, इहे बि बाप आहे न। ॿार ॼाणंदा आहिनि बाप असांखे शिक्षा ॾींदा आहिनि, परंतु कोई अहिड़ा आहिनि जो बिल्कुलु सम्झंदा ई न आहिनि, है न। ॿार ॼाणंदा आहिनि बाप असांखे शिक्षा ॾियनि था, परंतु कोई अहिड़ा आहिनि जो बिल्कुलु सम्झंदा ई न आहिनि कि भॻवानु असांखे शिक्षा ॾींदा आहिनि। बेहद जो बाप असांखे सम्झाइनि था उहो निश्चय न आहे, नशो न आहे। तव्हां ॿारनि जो दिमाग़ केतिरो ऊच हुजिणो खपे कि असांखे बेहद जो बाप असांखे सम्झाइनि था त उहो निश्चय ऐं नशो हुजिणो खपे।
तव्हां ॿारनि जो दिमाग़ केतिरो ऊच हुजिणो खपे कि असां कंहिंखां ॿुधूं था, कंहिंखां शक्ति वठूं था, कंहिंजे ज्ञान ते, कंहिंजे श्रेष्ठ मत ते हलूं था। अगरि इहे सदा यादि रहे त कोई बि आसरी संकल्प, विकल्प, व्यर्थ संकल्प, आसरी मत, आसरी स्वभाव संस्कार असां ते वार ई न करे सघंदो, न संकल्प बि न करे सघंदो असां वटि अचण जो। जॾहिं असांखे एतिरो नशो हूंदो त तव्हां ॿारनि जो दिमाग़ केतिरो ऊच हुजिणो खपे। असां केतिरा ऊच बाप जा ॿार आहियूं, बाप केतिरो सम्झाईंदा आहिनि। अंदरि में सोचो असां केतिरा ऊच ते ऊच बाप जा ॿार आहियूं। असांजो कैरेक्टर्स केतिरो ऊच हुजिणो खपे। जो हिन देवी देवताउनि जी महिमा आहे उहा असांजी हुजणी खपे, है न। अगरि असां एॾे ऊचे बाप जी मत ते हलंदासीं त जो इहे देवी देवताउनि जी मंदर में माण्हू महिमा था करनि त उहा असांजी हुजणी खपे, है न। प्रजा जी थोरी महिमा थींदी। हिकु लक्ष्मी नारायण खे ई ॾेखारियो आहे त ॿारनि खे केतिरी सुठी सर्विस करणी खपे। हिन लक्ष्मी नारायण ॿिन्हिनि इहे सर्विस कई न, कहिड़ी सर्विस कई, है न। सभिनि जी ज्ञान योग सां पालना कई न, सभिनि खे ज्ञान बि ॾिनो त योग जी शक्ति बि ॾिनी, तॾहिं त विश्व जा महाराजा महारानी ठहिया न। इन लक्ष्मी नारायण ॿिन्हिनि इहा सर्विस कई जो बाबा उन्हनि खे सेखारी। दिमाग़ केतिरो ऊच खपे। कई ॿारनि में त कोई फ़र्क़ु ई न आहे, कई ॿारनि में त कोई फ़र्क़ु ई न आहे। माया सां हार खाई वठंदा आहिनि त ॿियो ई जास्ती बिगड़ी वेंदा आहिनि, है न। माया सां हार खाई वेंदा आहिनि। हिकु बार हाय खाए छॾी, कूड़ ॻाल्हाइणु सिखी आहे, ऐं हिकु बार ग़लति कमु करे करे बि मुरली ॿुधणु इहे सभु करणु आहे त उन्हनि खे कोई फ़र्क़ु बि न पवंदो आहे। न त अंदरि में केतिरो नशो हुजिणो खपे। बाबा चवंदा आहिनि हिकु बार माया सां हार खाई वठी त ॿियो ई जास्ती बिगड़ी वेंदा आहिनि। न त अंदरि में केतिरो नशो हुजिणो खपे कि असां बेहद जे बाप जा ॿार आहियूं। बाप चवंदा आहिनि सभिनि खे मुंहिंजो परिचय ॾींदा रहो, सर्विस सां ई शोभा पाईंदा, तॾहिं बाप जी दिलि ते बि चढ़ंदो। ॿार उहो जो बाप जी दिलि ते चढ़ियलु हुजे। बाप जो ॿार ते केतिरो लव हूंदो आहे न, बाप जो ॿारनि ते केतिरो लव हूंदो आहे। ॿारनि खे सिर ते चढ़ाईंदा आहिनि, एतिरो मोह हूंदो आहे, परंतु उहो आहे हद जो मायावी मोह। इहे त बेहद जो अहिड़ो कोई बाप हूंदो ई न जो ॿारनि खे ॾिसी ख़ुशि न थिए, है न। इहे त बेहद जो बाप आहे। उहो त हद जा माउ पीउ ॿारनि ते मोह रखी वेंदा आहिनि। अहिड़ो कोई बाप हूंदो जो ॿारनि खे ॾिसी ख़ुशि न थिए। माउ बाप खे त अथाह ख़ुशी थींदी आहे न। हिते जॾहिं वेंदा आहियो त सम्झणो खपे बाबा असांखे पढ़ाइनि था, बाबा असांजो ओबीडियंट टीचर आहिनि। बेहद जे बाप सां ज़रूरु कोई सर्विस, बेहद जे बाप ज़रूरु कोई सर्विस कई हूंदी, तॾहिं त बेहद जे बाप जो एॾो गायन आहे न। केतिरी वंडरफुल ॻाल्हि आहे, केतिरी ऊची उन्हनि जी महिमा आहे न। हिते वेठे हूंदे बि बुद्धि में नशो रहणो खपे। हिते वेठे हुए बि बुद्धि में नशो रहणो खपे। छा नशो रहणो खपे कि असां केरु आहियूं, असांखे पढ़ाइण वारो केरु आहे। सन्यासी त आहिनि ई निवृत्ति मार्ग वारा, सन्यासी त आहिनि ई निवृत्ति मार्ग वारा। उन्हनि जो धर्म ई अलॻि आहे। इहे बि हाणे बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां थोरी ॼाणंदा आहियो सन्यासी मार्ग खे, न। सन्यासियुनि खे जीअं बाबा असांखे ॿुधाईंदा आहिनि कि उन्हनि जो बि ज़रूरी पार्ट आहे। जीअं पोची लॻाइबी आहे, हीअं दुनिया में पवित्रता जी पोची लॻाईंदा आहिनि। तव्हां त गृहस्थ आश्रम में रहंदे भक्ति आदि कंदा हुयो, तव्हांखे पोइ ज्ञान मिलंदो आहे। उनखे त ज्ञान मिलणो जो ई न आहे। सन्यासियुनि खे त ज्ञान मिलण जो ई न आहे।
बाबा चवनि था तव्हां केतिरा उच पढ़ंदा आहियो, वेंदा केतिरा साधारण आहियो हेठि। दिलवाड़ा मंदर में बि तव्हां हेठि तपस्या में वेठा आहियो, मथे में वैकुंठ बीठो आहे। मथे वैकुंठ खे ॾिसी मनुष्य सम्झंदा आहिनि स्वर्ग मथे ई हूंदो आहे, है न। मथे वैकुंठ खे ॾिसी मनुष्य सम्झंदा आहिनि स्वर्ग मथे ई हूंदो, स्वर्ग मथे ई हूंदो। माण्हू ईअं सम्झंदा आहिनि, छोकी हुते ईअं ॾेखारियो न कि मथे स्वर्ग। त तव्हां ॿारनि जे अंदरि में इहे सभु ॻाल्हियूं अचणी खपनि कि इहे असांजो स्कूल आहे, हिते असां पढ़ूं था ऐं पढ़ाइण वारो केरु आहे? निराकार परमात्मा शिव बाबा। काथे चक्र लॻाइण वेंदा आहियो त बि बुद्धि में ख़्यालात रहे त बि ॾाढो मज़ो रहे कि असांखे पढ़ाइण वारो केरु आहे? शिव बाबा। बेहद जे बाप खे त दुनिया में कोई ॼाणंदो ई न आहे। बाप जा ॿार ठही करे ऐं बाप जी बायोग्राफी खे न ॼाणनि, अहिड़ा बुटू कॾहिं ॾिठा, है न। जेका ज्ञानी आहिनि उहे त ठीकु आहिनि, लेकिन हिते जेका बाप जा ॿार ठही वेंदा आहिनि उहे बि बाबा जी पूरी बायोग्राफी खे न ॼाणनि त बुटू ई ठहिण न ॼाणण जे कारण पोइ चई ॾींदा आहिनि सर्वव्यापी। पोइ ज्ञानी माण्हू त ॼाणंदा ई न आहिनि, इन करे सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि। भॻवान खे ई चई ॾींदा आहिनि आपे ई पूज्य आपे ई पुजारी। तव्हां ॿारनि खे अंदरि में केतिरी ख़ुशी हुजणी खपे। असां केतिरा उच पूज्य हुयासीं, पोइ असां वञी करे पुजारी ठहियासीं। जो शिव बाबा तव्हांखे एतिरो ऊच ठाहींदा आहिनि, पोइ ड्रामा अनुसार तव्हां उन्हनि जी पूजा कंदा आहियो। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे दुनिया थोरी ॼाणंदी आहे कि भक्ति कॾहिं खां शुरू थी। बाप तव्हां ॿारनि खे रोज़ रोज़ सम्झाईंदा रहंदा आहिनि। हिते वेठा आहियो त अंदरि में हू ख़ुशी हुजणी खपे कि असां केरु आहियूं, कंहिंजा आहियूं ऐं असां हिन सृष्टि ते छा था करूं। सभी आत्माउनि खे लाइट माइट था ॾियूं, सभी आत्माउनि खे शुद्ध था करूं, पूरी प्रकृति खे बि शुद्ध था करूं। त हिते वेंदा आहियो त अंदरि ख़ुशी हुजणी खपे कि असांखे पढ़ाइण वारो केरु? भॻवानु अची करे पढ़ाईंदा आहिनि, इहे त कॾहिं असां ॿुधियो ई न। हू त सम्झंदा आहिनि गीता जो भॻवानु श्री कृष्ण आहे, न। उहो त ईअं सम्झंदा आहिनि त श्री कृष्ण ई पढ़ाईंदो हूंदो। अच्छा, कृष्ण बि सम्झो त बि त श्री कृष्ण ई पढ़ाईंदो हूंदो न। अच्छा, कृष्ण बि सम्झंदा आहियो त केतिरी ऊची अवस्था हुजणी खपे। कृष्ण जा भक्त, कृष्ण त लसन प्याज न खाईंदा आहिनि। कृष्ण त सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम हुया। त चलो तव्हांखे कृष्ण ई पढ़ाए थो त कम से कम उन जहिड़ा ऊच अवस्था वारा त ठही वञो न। हिकु किताब बि मनुष्य मत, हिकु किताब बि आहे मनुष्य मत ऐं ईश्वरीय मत। देवताउनि खे त मत ॾियण जी दरकार ई न आहे। मनुष्य चाहींदा आहिनि ईश्वरीय मत। देवताउनि खे त मत अलॻि जनम में मिली हुई जंहिंसां उन्हनि ऊच पद पायो, है न। त देवताउनि खे सतयुग में कंहिंजी मत जी दरकार न आहे। हाणे त ॿारनि खे श्रीमत मिले थी श्रेष्ठ ठहिण लाइ। ईश्वर मत मनुष्य मत में केॾो फ़र्क़ु आहे। मनुष्य मत छा चईंदी आहे, ईश्वर मत छा चईंदी आहे? त ज़रूरु ईश्वर मत ते हलणो पए न। कोई सां मिलण वेंदा आहियो त कुझु बि वठी न वे। बाबा चईंदा आहिनि कोई सां मिलण वेंदा आहियो त तव्हां कुझु बि खणी न वेंदा, यादि ई न रहंदो आहे कंहिंखे छा सौगात ॾियणी खपे। यादि न रहंदो आहे कंहिंखे छा सौगात ॾियणी खपे। इहे मनुष्य मत ऐं ईश्वर मत जो कॉन्ट्रास्ट ॾाढो ज़रूरी आहे, न। बाबा चवनि था ॾिसो, हाणे मनुष्य त छा कंदा आहिनि, ईश्वर मत ते हलणु ज़रूरु आहे। कोई सां मिलण वेंदा आहियो त कुझु बि खणी न वेंदा आहियो। असांखे छा ॾियणो आहे? असांखे उन्हनि आत्माउनि खे शक्ति ॾियणी आहे।
है न, यादि न रहंदो आहे कंहिंखे छा सौगात ॾियणी खपे। इहो मनुष्य मत ऐं ईश्वर मत जो कॉन्ट्रास्ट ॾाढो ज़रूरी आहे। न त दुनिया में त माण्हू काॾे वेंदा आहिनि त कंहिंजे लाइ कुझु खणी वेंदा आहिनि न। इहे मनुष्य मत ऐं ईश्वर मत जो कॉन्ट्रास्ट ॾाढो ज़रूरी आहे। तव्हां मनुष्य हुया हो त आसुरी मत हुई, ऐं हाणे तव्हांखे मिले थी ईश्वरीय मत, है न। उन्हनि में केतिरो फ़र्क़ु आहे। इहे शास्त्र आदि सभु मनुष्य जा ई ठहियल आहिनि। इहे शास्त्र आदि सभु मनुष्यनि जा ई ठहियल आहिनि। बाप कोई शास्त्र पढ़ी करे ईंदा आहिनि छा? बाप चईंदा आहिनि मां कोई बाप जो ॿार थोरी आहियां छा, मुंहिंजो कोई मां कंहिं गुरू जो शिष्य आहियां छा जंहिंसां सिखां। त इहे बि सभु ॻाल्हियूं सम्झाइणी खपनि कि हिन ऊच ते ऊच बाप जो कोई बाप न आहे, कोई टीचर न आहे जो उहो कंहिंजी पालना वठे या कंहिंखां सिखे। त इहे सभु ॻाल्हियूं सम्झाइण जी आहिनि। भले इहे ॼाणंदा आहिनि कि इहे बंदर बुद्धि आहे, भले इहे ॼाणंदा आहिनि कि इहे बंदर बुद्धि आहिनि, परंतु मंदरु लाइक़ु ठाहिण वारा बि आहिनि न। मतिलबु ब्रह्मा बाबा पहिरियों बंदर बुद्धि हुया, असां बि हुयासीं, लेकिन बाबा चवनि था परंतु मंदरु लाइक़ु त हिननि खे ठाहिणो आहे। अहिड़ा ॾाढा मनुष्य मत ते हलंदा आहिनि। पोइ तव्हां ॿुधाईंदा आहियो कि असां ईश्वर मत ते छा ठाहींदा आहियूं, उहा असांखे छा पढ़ाईंदा आहिनि। बाबा असांखे छा पढ़ाईंदा आहिनि। भॻवान वाच्य असां उन्हनि सां पढ़णु वेंदा आहियूं। असां रोज़ु 1 घंटो पौणो घंटो वेंदा आहियूं। क्लास में जास्ती टाइम बि न वठिणो खपे। याची यात्रा ते त हलंदे फिरदे थी सघंदी आहे न। ज्ञान और योग ॿई ॾाढा सहज आहिनि। अलफ़ जो आहे हिकु अक्षर। भक्ति मार्ग में त ढेर शास्त्र आहिनि, इकट्ठा करो त सॼो घर शास्त्रनि सां भरिजी वञे। केतिरो हिननि ते ख़र्चो थींदो आहे। हाणे बाप त ॾाढो सहज सम्झाईंदा आहिनि। सिर्फ़ु बाप खे यादि करो। हाणे बाप त ॾाढो सहज सम्झाईंदा आहिनि। सिर्फ़ु बाप खे यादि करो त बाप जो वरसो आहे ई स्वर्ग जी बादशाह। त सिर्फ़ु बाप खे यादि कंदासीं त बाप जो वरसो छा आहे? स्वर्ग जी बादशाही। त स्वर्ग बि यादि अची वेंदो, बाप बि यादि अची वेंदो, घर बि यादि अची वेंदो, त बाप जो वरसो स्वर्ग बि यादि अची वेंदो। त इहा त बिल्कुलु सिंपल ॻाल्हि आहे। लख वर्ष चई ॾियण सां बुद्धि खे जीअं तालो लॻी वियो आहे, तालो खुलंदो ई न आहे। अहिड़ो तालो लॻल आहे जो एतिरी सहज ॻाल्हि बि सम्झंदा न आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि हिकु ई ॻाल्हि बसि, जास्ती कुझु बि पढ़ाइणो न खपे। हिते तव्हां 1 सेकेंड में कंहिंखे बि स्वर्गवासी ठाहे सघंदा आहियो। हिते तव्हां 1 सेकेंड में कंहिंखे बि स्वर्गवासी ठाहे सघंदा आहियो न। 1 सेकेंड में ई असां कंहिंखे आत्मा खे ॾिसूं, परमधाम में बाबा खे यादि करूं ऐं सृष्टि चक्कर फिरायूं कि कीअं असां आत्मा आहियूं। सतयुग में हुयासीं, पोइ त्रेता, द्वापर, कलयुग। त 1 सेकेंड में असां कंहिंखे स्वर्गवासी ठाहे सघंदा आहियूं। स्वर्गवासी मतिलबु आत्मा परमात्मा ऐं सृष्टि चक्कर जो ज्ञान उनखे हुजणो खपे। परंतु इहे स्कूल आहे, इन करे तव्हांजी पढ़ाई हलंदी रहंदी आहे न। असां हाणे जेका बि बाबा जे घर में बाबा खे बाबा मञंदा आहिनि, जीअं बि सृष्टि चक्कर जो ज्ञान वरितो त उहो स्वर्ग में त ईंदा ई ज़रूरु, है न। बाक़ी उन खां पोइ आहे पद, त हुनजे लाइ पढ़ाई हलंदी रहंदी आहे। ज्ञान सागर बाप तव्हांखे ज्ञान त एतिरो ॾींदा आहिनि जो सागर खे शाही ठाहे छॾियो, सॼे जंगल खे कलम ठाहे छॾियो, त बि अंत न पाए सघंदो। ज्ञान खे धारण कंदे केतिरो समय थियो आहे? भक्ति खे त अधु कलाकु थियो आहे। ज्ञान त तव्हांखे हिकु ई जनम में मिलंदो आहे। बाप तव्हांखे पढ़ाईंदा नई दुनिया जे लाइ। हुन जिस्मानी स्कूल में तव्हां केतिरो समय पढ़ंदा आहियो? 5000 वर्ष, 5 वर्ष खां
20-22 वर्ष ताईं पढ़ंदा ई रहंदा है न। हुन जिस्मानी स्कूल में तव्हां केतिरो समय पढ़ंदा आहियो? 5 वर्ष खां वठी करे 20-22 वर्ष ताईं पढ़ंदा रहंदा आहियो। कमाई थोरी ऐं ख़र्चो ॾाढा कंदा आहिनि त घाटो पइजी वेंदो आहे है न। बाबा असांखे केॾो थोरो सो पढ़ाईंदा आहिनि ऐं हुते त केॾो सारो पढ़ाईंदा आहिनि। बाप केतिरो सॉल्वेंट ठाहींदा आहिनि, बाबा केॾो सॉल्वेंट ठाहींदा आहिनि, पोइ इन सॉल्वेंट ठही वेंदो आहे। हाणे भारत जो हाल ॾिसो छा आहे, फलक सां सम्झाइणो खपे, माताउनि खे खड़ो थियणो खपे। तव्हांजे ॻाइनि आहे न वंदे मातरम, धरती खे वंदे मातरम न चईंदसीं, वंदे मातरम मनुष्य खे चइबो आहे। ॿार जो बंधन मुक्त आहिनि, उहे ई सर्विस कंदा आहिनि। उहे बि जीअं कल्प पहिरियों बंधन मुक्त थिया वैसे थींदा रहंदा आहिनि। अबलाइन ते केतिरो अत्याचार थींदो आहे न। ॼाणंदा आहिनि असांखे बाप मिलियो त सम्झंदा आहिनि बसि हाणे असांखे बाप जी सर्विस करणी आहे। बंधन आहे ईअं चइण वारा रिढ़ बकरी आहिनि न। गृहस्थीनि में त ॾाढी सर्विस आहे। हाणे अॼु दिवाली ते बि ॾाढी सर्विस करे सघंदा आहिनि। घर घर में त सभिनि में पैगाम पहुची वियो आहे। घर घर वारा पंहिंजे घर वारनि खे सम्झाइनि कि दिवाली जो आध्यात्मिक रहस्य छा थींदो आहे न। त गवर्नमेंट कॾहिं चई न सघे कि तव्हां ईश्वर सर्विस न करो। ॻाल्हि करण जी बि हिमत खपे न। जंहिंमें ज्ञान आहे त उहो एतिरे में सहज बंधन मुक्त थी सघंदा आहिनि। जंहिंमें ज्ञान आहे उहो त एतिरे में सहज बंधन मुक्त थी सघंदा आहिनि। जज खे त सम्झाए सघंदा आहिनि असां रूहानी सर्विस करणु चाहींदा आहियूं। रूहानी बाप असांखे पढ़ाइनि था। क्रिश्चन माण्हू पोइ चई ॾींदा आहिनि लिबरेट करो, गाइड ठहो। भारतवासी पोइ बि उन्हनि जी सम्झ सुठी आहे। भारतवासियुनि सां बि उन्हनि जी सम्झ सुठी आहे। कंहिंजी? क्रिश्चन वारनि जी। तव्हां ॿारनि में जो सुठे समझदार आहिनि उन्हनि खे सर्विस जो ॾाढो शौक़ु हुजिणो खपे। सम्झंदा आहिनि ईश्वर सर्विस सां ॾाढी लॉटरी मिलंदी। कई त लॉटरी आदि खे सम्झंदा ई न आहिनि, हुते बि वञी करे दासी ठहींदा। दिलि में सम्झंदा आहिनि अच्छा साही ई सही, चंडाल ई सही, दासी ई सही, चंडाल ई सही, ईअं सम्झंदा आहिनि कि कोई ॻाल्हि कोन्हे, दासी चंडाल ठही वेंदासीं, स्वर्ग में त ईंदासीं न। उन्हनि जी चलन बि ॾिसण में ईंदी आहे। तव्हां सम्झंदा आहियो बेहद जो बाप असांखे सम्झाइनि था। इहे दादा बि सम्झाईंदा आहिनि। बाप हिननि द्वारा ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि। कोई त एतिरो बि सम्झंदा न आहिनि, हितां खां ॿाहिरि निकिरंदे खलास। हिते वेठे बि जीअं सम्झंदा न आहिनि, बुद्धि ॿाहिरि भटकदी धको खाईंदी रहंदी आहे। इहे बि हिकु बि भूत निकिरंदो न आहे। पढ़ाइण वारो केरु ठहींदा छा आहिनि? साहूकार जा बि दासी ठहींदा न। हाणे त साहूकारनि वटि केतिरा नौकर चाकर रहंदा आहिनि, मतिलबु जो ॿाहिरि रही करे न पढ़ंदा आहिनि उहे साहूकारनि जा दासी ठहींदा। सर्विस ते हिकदमि उड़णो खपे। तव्हां ॿार शांति स्थापना अर्थ निमित ठहिया आहियो न। विश्व में सुख शांति स्थापना करो था। प्रैक्टिकल में तव्हां ॼाणंदा आहियो असां श्रीमत ते स्थापना करूं था। हिन में अशांति कोई हुजणी न खपे। बाबा हिते बि ॾाढा अहिड़ा सुठा घर ॾिठा अथई। हिकु घर में 6-7 बहूं इकठियूं एतिरो प्यार सां रहंदियूं आहिनि, बिल्कुलु शांती लॻी रहंदी आहे। चईंदा आहिनि कि असां वटि त स्वर्ग लॻो पियो आहे। कोई खिटखिट जी ॻाल्हि न आहे। उहा हाणे आज्ञाकारी आहिनि, सभु आज्ञाकारी आहिनि। हिन समय बाबा खे बि सन्यासी ख़्यालात हुया, दुनिया सां वैराग्य रहंदो हुयो। हाणे त इहा बेहद जो वैराग्य आहे, कुझु बि यादि न रहे। बाबा त नाम सभु भुलिजी वेंदा आहिनि। ॿार चईंदा आहिनि बाबा तव्हां असांखे यादि कंदा आहियो? बाबा चईंदा आहिनि असांखे त सभिनि खे भुलिजणो आहे न विसरो न यादि करो। बेहद जो वैराग्य आहे न, सभिनि खे भुलिजणो आहे। असां हिते जे रहण वारा थोरी आहियूं।
बाप आया आहिनि पंहिंजो स्वर्ग जो वरसो ॾियणु। बेहद जो बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां विश्व जा मालिक ठही वेंदो। इहो बैच ॾाढो सुठो आहे सम्झाइण लाइ। कोई मांगे त चओ सम्झी करे वठो। हिन बैच खे सम्झण सां तव्हां विश्व जी बादशाही मिली सघंदी। शिव बाबा हिन ब्रह्मा द्वारा डायरेक्शन ॾींदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां ईअं ठहींदव। गीता वारो जो आहे उहो सुठी रीति सम्झी वठंदो। जो ॿिए धर्म जो देवता धर्म जा हूंदा उहो सुठी रीति सम्झंदा। कोई प्रश्न पुछंदा आहिनि देवता जो किरदार छो आहिनि। अरे चक्र फिरंदो रहंदो आहे न, पुनर्जन्म वठंदा आहियूं, हेठि त उतरंदा, चक्र त फिरणो ई आहे। हर हिक जी दिलि में ईंदो आहे कि ज़रूरु असां सर्विस करूं, छो न करे सघंदा आहियूं। ज़रूरु मूं में कोई खामी आहे। माया जे भूत नक सां पकिड़े छॾंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो असांखे हाणे घर वञिणो आहे, पोइ नई दुनिया में अची करे राज्य करिणो आहे। तव्हां मुसाफ़िर आहियो न, दूर देश जा हिते अची करे पाट वॼाईंदा आहियो। हाणे तव्हांजी बुद्धि में आहे असांखे अमरलोक वञिणो आहे, है न। तव्हां मुसाफ़िर आहियो, दूर देश सां अची करे हिते पाट वॼाईंदा आहियो। त हाणे असां दूर देश सां हिन सृष्टि ते आया आहियूं, छो पाट वॼाइण आया आहियूं, है न। हाणे तव्हांजी बुद्धि में आहे असांखे अमरलोक वञिणो आहे, इहे मृत्युलोक खलास थी वञिणो आहे। बाप सम्झाईंदा त ॾाढो आहिनि, सुठी रीति धारण करिणो आहे, इनखे पोइ उगारणो आहे। इहे बि बाप सम्झायो अथई। कर्म भोग जी बीमारी उथल खाईंदी, माया माया सताईंदी, परंतु मूंझणो न आहे असांखे। माया संकल्प विकल्प लाहींदी, लेकिन हाणे असांखे एॾो शक्तिशाली थी वञिणो खपे कि माया बि ड्रिजे कि न हिन वटि व्यर्थ संकल्प विकल्प आसुरी संकल्प आसुरी मत कंहिं द्वारा बि हिन आत्मा खे असां वार न करूं। हाणे जी समय माया खे बि ड्रिजायो। थोरो कुझु थींदो आहे त हैरान थी वेंदा आहिनि। बीमारी में मनुष्य ॿियो ई भॻवान खे जास्ती यादि कंदा आहिनि। बंगाल में जॾहिं कोई ॾाढो बीमार हूंदो आहे त उन्हनि खे चईंदा आहिनि राम बोलो। ॾिसंदा आहिनि हाणे मरण ते आहे त गंगा में वञी करे हरी बोल कंदा रहंदा आहिनि। पोइ हुननि खे वठी वञी करे जलाइण जी छा दरकार आहे, है न। त बाबा चईंदा आहिनि कि पोइ हुते उन्हनि खे वठी वेंदा आहिनि, जलाइण जी छा दरकार आहे, गंगा में अंदरि विझी छॾो, कच्छ मच्छ आदि जो शिकार थी वेंदो, है न। जलाए करे हुनजी राख खे पाणी में विझण सां त बाबा चवनि था कि हुननि जी डेड बॉडी खे ई अंदरि विझी छॾो त कच्छ मच्छ जो शिकार थी वेंदो न। कम में त अची वेंदो। पारसी माण्हू रखी ॾींदा आहिनि त उहे हड्डियूं बि कम में ईंदियूं आहिनि। पारसी माण्हू रखी छॾंदा आहिनि त पोइ उन्हनि जी हड्डियूं बि कम में ईंदियूं आहिनि। ॾिसो बाबा कहिड़ो असांजी बुद्धि खे विशाल थो ठाहे थिए त माण्हू क्रियाकर्म न करे विधी त वहम केॾा आहिनि कि अरे हुनजा क्रियाकर्म न कई, हीअं कई, अरे हुनजी डेड बॉडी खे शेर खाई छॾियईं, है न। चलो खाई छॾे त खाई छॾे, उहो त ठीकु आहे, लेकिन बाबा त चवनि था कि जेका बंगाल में ईअं कंदा आहिनि न, त उहो बाबा चवनि था तंहिंखां सुठो त हुन नदी में ई फिटी करे छॾो, अंदरि कोई न कोई कच्छ मच्छ खाई छॾंदो, है न। पारसी माण्हुनि जो बि बाबा एग्ज़ाम्पल ॾियनि था। त बाप चवनि था कि तव्हां ॿियो सभु ॻाल्हियूं भुलिजी करे बसि हिकु मूंखे यादि करो। अच्छा मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे
याद प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार आहे बंधन मुक्त ठही करे भारत जी सच्ची सेवा करणी आहे। फलक सां सम्झाइणो कि असांखे रूहानी बाप पढ़ाइनि था, है न। फलक से सम्झाइणो आहे, फलक से सम्झाइणो आहे कि असांखे रूहानी बाप पढ़ाइनि था। असां रूहानी सेवा ते आहियूं। ईश्वर सेवा जी उछल ईंदी रहे। फलक सां सम्झणो आहे कि असांखे पढ़ाइण वारो केरु शिव बाप स्वयं टीचर ठही हिन सृष्टि ते अची करे असां सभिनि खे पढ़ाईंदा आहिनि। असांखे रूहानी सेवा, असां रूहानी सेवा ते आहियूं। बाबा असांखे पढ़ाइनि था। असां रूहानी सेवा ते आहियूं। ईश्वर सेवा जी उछल ईंदी रहे न। ख़ासि भारत आम पूरे विश्व जी सेवा कंदा रहो। ईश्वर सेवा जी उछल ईंदी रहे। ॿियो आहे कर्म भोग जी बीमारी व माया जे तूफ़ान सां मुंझणु व हैरान न थियणो। बाप जो ज्ञान ॾिनो अथई, हुनखे उगारदे बाप जी यादि में रही करे हर्षित रहणो असांखे। वरदाना निराकार साकार ॿिन्हिनि रूपनि जी यादगार खे विधि पूर्वक मल्हाइण वारा श्रेष्ठ आत्मा ठहो। दीपमाला अविनाशी अनेक जॻह वे दीपकनि जो यादगार आहे। तव्हां चमकदी हुई आत्मायूं दीपक जी लौ मिसल ॾेखारे में ॾींदा आहियो। असां चमकदी हुई आत्मायूं दीपक जी लौ मिसल ॾेखारे में ॾींदा आहियूं। हिन करे चमकदी हुई आत्मायूं दिव्य ज्योति जो यादगार स्थूल दीपक जी ज्योति में ॾेखारियो अथनि। त जेकी वो लौ मथे वो लाइट जलदी आहे न दीपक में, उहा असांजी आत्मा जो रूप, चमकदी हुई आत्मा जो रूप वो दीपक ॾेखारियो अथनि। त बाबा चवनि था कि चमकदी हुई आत्मा जी लौ मिसल ॾेखारे में ॾींदी आहियो। हिन करे चमकदी हुई आत्मायूं दिव्य ज्योति जो यादगार स्थूल दीपक जी ज्योति में ॾेखारियो आहे। त हिकु तरफ़ निराकार आत्मा जे रूप में यादगार, ॿियो तरफ़ असांजे भविष्य साकार दिव्य स्वरूप। हिकु तरफ़ असांजे निराकार जो यादगार आहे, ॿियो तरफ़ असांजो भविष्य साकार दिव्य स्वरूप श्री लक्ष्मी जे रूप जो यादगार आहे। लेकिन श्री लक्ष्मी सां गॾु श्री नारायण बि ईंदो आहे। 4 हथ वारा ॾेखारींदा आहिनि न। त बाबा चवनि था त उन ॾींहुं बाबा चई न पंहिंजे दिव्य स्वरूप जो आह्वान करो। हिकु तरफ़ असांजी आत्मिक स्वरूप जो यादगार आहे, ॿियो तरफ़ असांजे भविष्य साकार दिव्य स्वरूप जो यादगार आहे श्री लक्ष्मी जो। इहे ई दीपमाला देव पद प्राप्त कराईंदी आहे। जॾहिं असांजी आत्मा रूपी जोत जेतिरी ज़्यादा लौ हूंदी, आत्मा रूपी जोत जेतिरी ज़्यादा रोशनी में ईंदी, उहा कीअं ईंदी? जॾहिं असां ज्ञान गुण शक्तियुनि जो घृत सुठो पयल हूंदो, ओतिरी लौ ज़्यादा जगदी, है न। त इहे ई दीपमाला देव पद प्राप्त कराईंदी आहे। त तव्हां श्रेष्ठ आत्मायूं पंहिंजो यादगार स्वयं ई मल्हायो था, है न। असां कीअं मल्हाईंदा आहियूं? ॿियो ई बाबा खे जास्ती यादि करे, ॿियो ई पंहिंजो सर्व जी आत्मा रूपी जोत खे जगाइण जे लाइ सभिनि खे योग जो दान ॾियो, ताकी सभी आत्मायूं जगमगाईंदी हुई दीपक मिसल चमकती रहनि। सभिनि में ज्ञान गुण शक्तियुनि जो घृत पइजी वञे ऐं सभी एतिरी श्रेष्ठ आत्मा, सुठी आत्मा ठही वञनि कि पोइ भविष्य में उन्हनि खे सुठो सुठो प्रदान शरीर बि मिले।
स्लोगन आहे नेगेटिव खे पॉज़िटिव में चेंज करण लाइ पंहिंजी भावनाउनि खे शुभ ऐं बेहद जी ठाहियो। कोई बि नेगेटिव ॻाल्हि खे पॉज़िटिव में कन्वर्ट करिणो आहे त पहिरियों असांखे पंहिंजी भावनाउनि खे शुद्ध ऐं बेहद जी ठाहिणो आहे। पहिरियों पंहिंजी भावनाऊं असांखे सर्व जे प्रति शुद्ध ऐं बेहद जी सर्व जे लाइ शुद्ध हुजणी तॾहिं असां हर नेगेटिव ॻाल्हि खे पॉज़िटिव में परिवर्तन करे सघंदासीं। ओम शांति। बाबा खे यादि करो।